सिंधु माथरी जे तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुखसंदी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण बरतानवी आर्कियालॉजी जी माहिर मैडम ब्रिजेट आल्चन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। बरतानवी आर्कियालॉजी जी माहिर मैडम ब्रिजेट आल्चन खे ॾखिण एशिया जी आर्कियालॉजी ते ख़ासि महारत हासिल रही आहे। पाण 1927 में बरतानवी शहर ऑक्सफोर्ड में जन्म वरितो। संदसि मुड़ुसु रायमंड आल्चन बि ॾखिण एशिया जे आर्कियालॉजीअ जो माहिर रहियो आहे। हिन ज़ाल मुड़ुस न फ़क़ति गॾिजी सिंधु माथरी जी क़दीम तहज़ीब ते तहक़ीक़ कई, पर केतिरनि ई किताबनि जा गॾियल ख़ालिक़ बि रहिया आहिनि। ब्रिजेट आल्चन यूनिवर्सिटी कॉलेज लंडन में तारीख़ ऐं क़दीम तहज़ीबुनि बाबति डिग्री हासिल करण लाइ दाख़िला वरिती, पर हिन पंहिंजे वालिदैन तरफ़ां ॾखिण अफ्रीका लॾे वञण सबबि तइलीम खे अध में छॾे ॾिनो। बाद में पाण ॾखिण अफ्रीका जे शहर केपटाउन जी यूनिवर्सिटी में अफ्रीकन स्टडीज़, एंथ्रोपोलॉजी, आर्कियालॉजी ऐं अफ्रीकी ॿोलियुनि में तइलीम हासिल करण लाइ ॿीहर पढ़ाई शुरू कई। ब्रिगेट पंहिंजी तइलीम दौरान ॾखिण अफ्रीका जे पथर जे दौर ते तहक़ीक़ में महारत हासिल कई। बाद में पाण 1950 धारे बरतानिया वापसि अचण जो फ़ैसिलो कयो ऐं बरतानिया पहुची इंस्टीट्यूट ऑफ आर्कियालॉजी मां डॉक्टरेट जी डिग्री हासिल कई। पाण जॾहिं बरतानिया जी यूनिवर्सिटी कॉलेज लंडन मां PhD करे रही हुई त संदसि पंहिंजे हम क्लास रायमंड आल्चन सां मुलाक़ात थी, जेका इन ई साल शादीअ जे ॿधण में तब्दील थी वई। ब्रिजेट आल्चन खे डॉक्टरेट जी पढ़ाई दौरान ई ॾखिण एशिया जे क़दीम तहज़ीब ऐं तारीख़ सां लगाव पैदा थियो। पाण पहिरियों भेरो 1951 में इंडिया पहुती। ॾखिण एशिया जे क़दीम तारीख़ ऐं आर्कियालॉजी ते वधि खां वधि तहक़ीक़ कंदड़ हीअ पहिरीं औरत स्कॉलर हुई जंहिं अफ़गानिस्तान खां श्रीलंका ताईं ॾखिण एशिया जे आर्कियालॉजी ते तहक़ीक़ कई ऐं केतिरा ई किताब ऐं मक़ाला तहरीर कया। पहिरियां त हिन पंहिंजे मुड़ुस रायमंड आल्चन सां फील्ड में हथु वंडायो, पर पोइ पाण बि ॾखिण एशिया जे आर्कियालॉजी ते तहक़ीक़ करण लाइ फंड हासिल करण में कामयाब थी वई। जंहिं बदि हुन बड़ौदा यूनिवर्सिटी जे प्रोफेसर TM हेडज ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे प्रोफेसर एंड्रयू गोडी सां गॾु थर में क़दीम आसारनि जी खोजना ते कमु शुरू कयो। इन अरसे दौरान ब्रिजेट आल्चन आर्कियालॉजिकल सर्वे सां लाॻापा क़ाइमु करे वरिता ऐं इन इदारे जे मदद सां पाकिस्तान जे पोठोहार रीजन में पत्थर दौर जे मागनि ते तहक़ीक़ात शुरू कई। हिन थर समेत पोठार में पत्थर दौर जे मागनि ते केतिरा ई तहक़ीक़ी मक़ाला ऐं किताब लिखिया। ब्रिजेट आल्चन 1968 में बरतानवी आसारे क़दीमा पारां पाकिस्तान जे क़दीम आसारनि ते खोजना जी हिकु रिथा तहत तहक़ीक़ी कम जी सरबराह मुक़ररु कई वई, जॾहिं त साॻी रिथा में संदसि घरवारो रेमंड आल्चन बि गॾियल सरबराह तौरु शामिल रहियो। हिन पाकिस्तान ऐं हिंदुस्तान में आसारे क़दीमा जे इदारनि ऐं शाखुनि खे क़ाइमु करण ऐं सुधारनि में तमामु घणी मदद कई। डॉक्टर ब्रिजेट आसारे क़दीमा जे हवाले सां जिन मुल्कनि ते तहक़ीक़ कई उन्हनि में पाकिस्तान ऐं श्रीलंका सरे फ़हिरिस्त आहिनि, जॾहिं त विच एशिया ऐं अफ़गानिस्तान जा बि कुझु इलाइक़ा संदसि तहक़ीक़ में शामिल रहिया। हिन पंहिंजे तहक़ीक़ में पुराणे पत्थर जे दौर समेत विचें पत्थर जे दौर जे आसार ते वसी पैमाने ते खोजना कंदे मुकमिल मालूमात साम्हूं आंदी। ब्रिजेट आल्चन मूजिब नंढे खंड में मौजूद क़दीम आसारनि जे अभ्यास लाइ मौज़ून जॻह आहे। इन खां अलावा क़दीम आसारनि
जे सिलसिले में क़ौमी सतह ते सार संभाल ऐं हिफ़ाज़ती उपाउ वठण में ब्रिजेट आल्जन जो किरदारु अहमियत जोॻियो रहियो आहे। पाण साउथ एशियन स्टडीज़ जनरल जी बानी एडिटर पिणु रही। इन सां गॾु हूअ विल्सन कॉलेज कैम्ब्रिज जी फेलो पिणु रही। ब्रिजेट क़दीम ईरान ऐं इंडिया ट्रस्ट जे सेक्रेटरी ऐं बाद में चेयरमैन जे उहिदे ते बि कमु कयो। इन सां गॾु पाण यूरोपियन एसोसिएशन ऑफ साउथ एशियन आर्कियालॉजिस्ट जी सेक्रेटरी जनरल बि रही। इन एसोसिएशन तरफ़ां काफ़ी तहक़ीक़ी मक़ाला शाया कया विया। ब्रिजेट आल्जन जा केतिरा ई तहक़ीक़ी मक़ाला ऐं रिपोर्टूं शाया थियल आहिनि जिन मां सिंधू मादिरी सभ्यता ते नई रोशनी पइजी सघे थी। महिरबानी।